आधा सिलू ॿियो ख़ैर आहे? हाँ यार ख़ैर है पर कंफ्यूज हुयूं यार। कंफ्यूज अलाए साला छा थियो? हाँ सोचे पियो न को तुम्हारी हुकूमत खटियो न को मुआरी हुकूमत खटियो। यार ॻाल्हि ॿुध, आऊं त नारा हणी हणी थकी पियोसि, जिनखे खटणो हो उहे खटी विया। यार ॻाल्हि ॿुध, उहा ई ॻाल्हि कयां पियो, न को तुम्हारी धुर खटियो न को मुआरी धुर खटियो, न को तुम्हारी धुर हारायो न को मुआरी धुर हारायो, न को अलाए छा थी वियो हाणे, न को सभिनी खटियो न, ये तो सभिनी खटियो। माना सभिनी खटियो? जिनखे मूं पे सपोर्ट कई उहे बि खटिया, उहे बि खटी विया। जिन हारायो से बि खटिया, से बि खटी विया। जिन खटियो से बि खटे विया, से बि खटे विया। जिन हारायो से बि खटे विया, से बि खटे विया। पर हिकिड़ी ॻाल्हि यार, हा कहिड़ी? हिकिड़नि चयो पे त बाबा असांखे जेको खटायो असीं जे खटे ईंदासीं, असीं पाकिस्तान जी तकदीर बदिलाए छॾींदासीं, जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जी पघारूं डबल थी वेंदियूं। ऐं हिकिड़नि चयो पे त बाबा असांखे हुकूमत मिली त जेके 100 यूनिट ताईं, जेके 300 यूनिट ताईं जेके बिजली हलाइनि था उन्हनि खे बिजली फ्री थी वेंदी। हे मसइला थींदा, हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो। हाणे आउं सोचियां पियो त खटण वारा बि खटे विया, हाराइण वारा बि खटे विया, न खटण वारा से बि खटे विया, सभु खटे विया। हाणे खटे विया, हाराए विया, खटे विया। हाणे अरे चरिया, इहा ॻाल्हि तोखे सम्झ में कोन थी अचे। हींअर पाण ॿ दोस्त आहियूं न, त मसइलो इहो आहे त को कारोबार कंदासीं न, उन में जेको सो हाथीअ जा ॾंद चवंदा आहिनि त खाइण जा हिकिड़ा हूंदा आहिनि, ॾेखारण वारा ॿिया हूंदा आहिनि। ओ जीअं पाण पहिरीं विढ़िया हुआसीं, हा पाण दोस्तनि अची छॾायो, उहा त पाण खे ख़बर आहे पाण केतिरो विढ़ियल आहियूं। माना त ॻाल्हि उहा आहे त सभु गॾिया पिया आहिनि, मथे सभु गॾिया पिया आहिनि। हा हेठि पाण जहिड़ा जेके चिमचा आहिनि न, जेके अॻियां पोयां, उहे रुगो पाण में विढ़ी मरंदा। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त वेहण वारा हेठि विढ़ी मुआ, दुश्मनियूं बि कयूं, मथियां सभु गॾु वेठा, मथां गॾु वेठा न। 5 साल जेको सो भाऊअ वारा कंदा, 5 साल वरी भाऊ वारा कंदा। ईअं कोन्हे, उहो टाइम ख़तम थी वियो। हाणे गॾिजी कंदासीं, गॾिजी न गॾिजी कंदासीं कोन, खाईंदासीं, गॾिजी खाईंदासीं। गॾिजी खाइण में मज़ो आहे, बरकत आहे, बरकत आहे, गॾिजी वेही खाइण में बरकत ई ॿी आहे, वॾी बरकत आहे। सो पर हाणे मिर्चू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। हा ॿुधा। हो जेके वाइदा जेके थिया हुआ, उहे वफ़ा कीअं थींदा आहिनि? वाइदा त हूंदा ई न पारण जे लाइ आहिनि। माना वादा किया तो निभाना क्या? वायदा निभाना क्या? वायदा तो होता ही तोड़ने के लिए है। अच्छा माना सच्चो माण्हू कसम कोन खणंदो? सच्चो माण्हू कसम कोन खणंदो, करे ॾेखारींदो। कूड़ा माण्हू जेके उन्हनि से कसम खणंदा आहिनि, उहे मथे ते खणी बीह रहनि था। ऐं जेके वाइदा कनि था, माना वाइदा वफ़ा कोन थींदा। वाइदा हूंदा ई टोड़ण जे लाइ आहिनि। पर बिली अॼु अच त गॾिजी छा करियूं? इन्हनि वॾनि खे थोरो हथ ॿधी चऊं त असांजे हिन प्यारे पाकिस्तान जी पारत हुना, तव्हां जेके वाइदा कया, जेके बि थिया न थिया उहो गुज़री वियो, पर हेर तव्हां गॾु वेठा आहियो, सभु गॾु वेठा आहियो, सभु खीर खंड थियो वेठा, असीं बि गॾु वेठा आहियूं, असीं गॾु आहियूं। हाणे अचो त गॾिजी पंहिंजे प्यारे पाकिस्तान जी ख़िदमत कयूं। ऐं अल्लाह जो कसम फिकाई थींदी आहे, असांखे फिकाई थींदी आहे जॾहिं ॿियनि मुल्कनि खे ॾिसंदा आहियूं जेके पोइ आया से बि अलाह किथे पुॼी विया, चमकी विया। त हाणे असांजे हिन मुल्क जी पारत वञा, हाणे अचो त हिन मुल्क खे चमकायूं, असांजी जेका विञायल इज़त आहे उनखे वरी बहाल कयूं। जॾहिं सभु हिकु थी विया आहियूं त हिकु थी पंहिंजे पाकिस्तान जी, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कयूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी। पोइ चऊं त पाकिस्तान ज़िंदाबाद, ज़िंदाबाद बाबा।